सखर मां ख़बर ॾींदासीं। सिंध हाई कोर्ट बेंच सालेपट में पाणीअ जा कुदरती लंघ बहाल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट बेंच में सालेपट में पाणीअ जा कुदरती लंघ बंदि करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी थी। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अनस खांगरो। जी अनस, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सखर बेंच सखर ज़िले में पानी जा कुदरती लंघ बंद करण खिलाफ दाख़िल दरख़्वास्त ते डिप्टी कमिश्नर सखर असिस्टेंट कमिश्नर सालेपट खे हुकुम ॾिनो वियो आहे त पानी जा कुदरती लंघ बहाल करे ॾिनल बंद ख़त्म कया वञनि। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में घोटकीअ जे इलाइक़े खानगढ़ सां तालुक़ रखंदड़ दरख़्वास्त गुज़ार पारां वकील कुर्बान मलाणो मर्फ़ दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो त गुज़िरियल साल पयल बरसातुनि सबबि जेको आहे सो सालेपट वारे इलाइक़े में बंद ॾेई करे पाणीअ जा कुदरती जेके लंघ आहिनि उहे जेके आहिनि सो बंदि कया विया, जंहिं सबबि खानगढ़ तालुके तोड़े घोटकीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी बीहण सबबि वॾो जेको आहे सो नुक़सानु थियो आहे। लिहाज़ा कुदरती लंघ जेके आहिनि सो उहे खोलिया वञनि। अदालत पारां रिमार्क्स ॾिना विया त पाणीअ जा कुदरती लंघ बंदि करणु जेको आहे सो क़ौमी ॾोह आहे, उहे कंहिं बि सूरत में बंदि नथा करे सघनि। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे बरुकनी बेंच जस्टिस मोहम्मद इक़बाल कलोड़ो ऐं जस्टिस अरबाब अली हिकिड़ो पारां केस जी ॿुधणी कई वई। अदालत पारां ॿिन्ही धुरियुनि जे वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ डिप्टी कमिश्नर सखर असिस्टेंट कमिश्नर सालेपट खे हुकुम ॾिनो वियो आहे त साले अनस खांगरो अपडेट करण लाइ महिरबानी।